नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो ॻोठ में खबर ॾींदा। पीर जो ॻोठ में ईद उल अज़हा जो तैयारियों आखिरी मरहले में दाख़िल थी वयूं। इन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहे पीर जो ॻोठ में अवामी न्यूज़ रिपोर्टर नौमान अली ख़ासकरी पंहिंजी इन रिपोर्ट में माशाल्लाह तमाम सुठी आहिनि। खरीदारी थे पई। खरीदारी असांजी त हाणे बंदि आहे, पर जेको आहे बूटनि ऐं चपलनि ते रश आहे। माण्हू खरीदारी दाऊं कनि पिया। जी जी महांगाई इलाही आहे। महंगाई इलाही आहे पई हले। माण्हू महंगाई जो दाऊं कनि पिया। महंगाई आहे सही। कस्टमर जो शादी करे जो तमामु ख़ल्क़ वादन ते बि आहे ऐं इन खां अलावा माण्हू वटि पैसो न आहे। इन जे करे असां वटि एतिरी चलतो न आहे। माण्हू महंगाई जो दाऊं कनि पिया। हाँ महांगाई तमामु घणी था कनि। त महांगाई मथां होलसेल खां थी आहे। हिन ईद में केतिरो फ़र्क़ु आहे? अॻिलियुनि 2 सालनि खां वठी जेका महांगाई कंटिन्यूस डे बाय डे थी थी वञे, जो रेशो जेको महांगाई जो वधंदो थो वञे, उनजे करे कस्टमर बि घणो था कनि। त रिटेल जेका दुकानदार आहिनि उहे बि घणो परेशान आहिनि। ग्राहकनि खे डील करण में मुतमिन करण में घणो परेशान था कनि। जीअं त पीर जे ॻोठ जे रहवासियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो चवणु जेकी ईद जूं तयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि ऐं करे रहिया आहियूं। हिननि महांगाई जूं पिणु दाऊं कयूं ऐं वफ़ा गवर्नमेंट खां अपील कंदे चयो त जेके शयूं महांगियूं थियूं आहिनि उन्हनि ते ज़ाब्तो करे उन्हनि ते कंट्रोल आंदो वञे, जीअं ईद जहिड़ियूं ख़ुशियूं खां असां महरूम न थी सघूं। कैमरामैन सिराज मंगरो सां गॾु नौमान ख़ासकरी अवामी न्यूज़ पीर जो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।